रहियो सिकू छो एॾो बेवड़ियो थियो मुंहुं फैलो कयो बीठो आहीं एॾे बूथ छा लाइ कयो बीठो आहीं जाबिर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मां तोसां कुझु बि ॻाल्हाइण नथो चाहियां मुंहिंजी बि दिलि कान थी चवे त तो जहिड़े मुनाफ़िक़ सां ॻाल्हायां अरे वॾो को बेवड़ियो आहीं तो जाबिर ख़ान सां गद्दारी कई आहे मां तुंहिंजे भरोसे ते जाकर ख़ान जे ॻोठ में दाख़िल थी चुकुसि ऐं मां इहो सोचियुमि त मुंहिंजो सौट कंधार मुंहिंजे पोयां अची मूंखे टेक ॾींदो मां इहो सोचियुमि त तूं अची पोयां सांवल खे तुफ कंदे ऐं मां आसानी सां रेस जाकर ख़ान जो कमु तमामु करे छॾींदुसि पर तो ईअं न कयो वॾो को गद्दार आहीं सांवल वारनि जे घर में मुंहिंजी भेण आहे तूं छा थो चाहीं त हैदर खे मारे ऐं मां पंहिंजी भेण खे बेवाह करे छॾियां तूं हाणे छा थो सम्झी हो ज़िंदा रहनि था हुननि वॾे में वॾी ग़लती कई आहे जो जाबिर खे छॾियो अथनि मां कतई कोन छॾींदोसांनि मां पंहिंजे दुश्मननि खे हाणे चूंडे चूंडे मारींदुसि उन्हनि में तुंहिंजो बि नंबर आहे मता सम्झी त जाबिर तोखे छॾे ॾींदो खणी जो जाकर ख़ान भले साईं जे करे जाबिर खे ॻोठ मां तड़े कढण जो फ़ैसिलो कयो आहे पर इहो जाबिर मुड़ंदो कॾहिं बि कोन पक ॼाणो त जॾहिं बि हिनखे मौक़ो मिलियो न इहो असांखे जाकर ख़ान कंहिंखे न कंहिंखे नुक़सानु ज़रूरु पहुचाईंदो सुठ जाबिर जी ज़ाल भलो साईं खणी आई ऐं जाकर ख़ान वटि माफ़ करण खां सवाइ ॿी का वाट ई कान्हे हा वॾा इन जाइ ते केरु बि हुजे हा न इन जाबिर खे बस्ट करे छॾिया ऐं भले साईं खे केरु बि पुठी न ॾिए हा पर पोइ बि इहो जाबिर भले साईं खे पुठी ज़रूरु ॾींदो जॾहिं त हुनखे ख़बर आहे त हुनखे नई ज़िंदगी बि भले साईं जे कसम जे करे मिली आहे उनखे भले असां केतिरो बि दरगुज़र कयूं पर उहो कोन मुड़ंदो हितां वरण खां पोइ वापसि वञी वरी तयारी कंदो ऐं ॿीहर डबल तयारी सां डबल ताक़त सां असां ते अची हमलो कंदो सुठ जगरे इहा ग़लती ॿीहर जाबिर कंदो त बची कोन सघंदो सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।